हसीन तलार वेझो ॻोठ मुराद टालपुर भरिसां मशहूर बुज़ुर्ग औलिया जमाल शाह जो उर्स अक़ीदत एतिराम सां मल्हाए पियो वञे, जंहिं दौरान सिंध जे सक़ाफ़ती रांदि मल मलाखड़े सां मुक़ाबला कराया विया। ॾिसूं था रुस्तम अली कहिरी जी हीअ रिपोर्ट। तलार लॻ यूनियन काउंसिल सईदपुर वेझो ॻोठ मुराद टालपुर भरिसां मशहूर बुज़ुर्ग औलिया जमाल शाह जो सालियानो उर्स मुबारक निहायत अक़ीदत व एतिराम सां मल्हायो पियो वञे। उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह जे मुतवली मीर वकार टालपुर पारां सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल मलाखरे जा मुक़ाबला पूर्ण कराया विया, जंहिंमें सिंध जे नाले वारनि मल पहलवाननि ज़ोर आज़माए ख़ूब दाद हासिल कयो। उन खां अलावा मेले में ठिकर जे ख़ूबसूरत थाउं जा स्टॉल पूर्ण लॻाया विया ऐं आस पास जे ॿारनि जी तफ़रीह लाइ झूला ऐं मिठाई जा दुकान रांदीकनि जा दुकान पूर्ण लॻाया विया। उन ई मौक़े ते ॻोठाणनि ऐं मल पहलवाननि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियों को साल जेको आहे सो सॼो माण्हुनि जो ॿुॾल आहे। ॿुॾल इन में हूंदे बि तंहिंखां पोइ बि मेलो लॻे पियो। माण्हुनि में तमामु गुरबत आहे ऐं पैसो बि घटि आहे। ऐं हीअ जेको असांजो सक़ाफ़ती जेको मेलो आहे, टोपी अजरक इहे सभु ॻाल्हियूं थियनि थियूं, पर असांजी सक़ाफ़ती ही 5000 साल खां पोइ ते आहे। हीअ दिलि आहे, हीअ मट पूरी दुनिया में जेकॾहिं छॾिजनि त सॾिबा मट ऐं दिलि आहे। छाजे करे शइ असांजी आज़ादु थियल आहे। तव्हां हे ॾिसी सघो था, सफ़रे में आणे सघो था त हीअ सभु असांजी पुराणी सक़ाफ़तियूं आहिनि। अॼु उहे सभु शयूं असांजूं ख़तमु करे छॾियूं। उतां कंदे दिला हूंदा हुआ, मट हूंदा हुआ, नादियूं हूंदियूं हुयूं, इन्हनि में असांजो पाणी हूंदो हो पीअण जो घरनि में। हाणे जेको आहे सो सभु सामान ई ॿियो, थां ई ॿियो, सभु प्लास्टिक अची वियो। असांजी हिन शयुनि खे वॾो नज़र अंदाज़ कयो आहे। असांखे हिन ॻाल्हि जो ॾुख आहे त असांजी शयूं जेके बि हीअ आहिनि से वरी वापसि अचणु खपनि। तफ़रीह जे हितां कोन्हे तफ़रीह ऐं असां वटि ठिकर था अचनि था, ॿियनि था घणा खपनि था जेको पंहिंजी सखावती आहे। ऐं प्लस मुंहिंजे ॿियो माण्हुनि लाइ जहिड़ो राणी बाग आहे। मां आहियां पहलवान मुराद पंवर। जी हे ॾिसी रहिया आहियो जमाल शाह जो मेलो आहे। सिंध जा तमामु मशहूर मक़बूल पहलवान जेका लतीफ़ कलंदर ते मुक़ाबिलो कंदा आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। रही ॻाल्हि इहा आहे त असांजे मल पहलवान जेका आहिनि वीचारा पंहिंजे ख़र्चनि ते जानू सां ॾींदा। गवर्नमेंट जेको साथ कोन्हे, असां अलाए केतिरा जेके रड़ियूं कयूं आहिनि, प्रेसूं कयूं आहिनि, घोड़ा कया, पर कंहिं शइ ते अमल कोन पियो थियो वञे। ऐं असां वस वारनि खां पहिरियों इहा अपील कयूं, ख़ुदा खे मञो जेका असांजा मल बीमार आहिनि उनजी सार संभाल लहो, उनजी सपोर्ट कयो, उनखे पघारूं ॾियो या बीमारनि जो इलाजु करायो, जीअं उहे वीचारा सेहतमंद थी करे पंहिंजो घर जो गुज़र सही करे सघनि। कल्ह जी जेका यूनिवर्सिटी आहे मुंहिंजे ख़्याल में उहा बि हाणे 2 साल आहे। यूनिवर्सिटी मतिलबु त भिड़शा आहे, जेके पहलवान ठही तयारु थी उन यूनिवर्सिटी में पास थींदा आहिनि, उहो बि 2 साल जेको आहे 3 सालनि खां पोइ उहो मलाखड़ो उहो बि बंदि आहे। ऐं असांजा मल जेके आहिनि से निंधणका आहिनि। बराए महिरबानी असांजो इहो ई गवर्नमेंट खे इतला आहे त कुझु गौर करे असां मल पहलवान जी ही महूमदी रांदा मौला अली मुश्किल कुशा जी पहलवानी आहे, उनखे कुझु न कुझु दाद ॾिनो वञे। न को पघार आहे मल पहलवान जो, ऐं न को अहिड़ो असांखे ग्राउंड मिलियल आहे जंहिंमें मल हिनखे ठाहिजे, मल थोरो अॻिते उन्हनि खे कजे, पर उहो बि को बि गवर्नमेंट जो को बि असां सां तालुकात न आहे का। कैमरामैन अशफाक अली मला सां गॾु रुस्तम अली कहरी, धरती न्यूज़ तलहार।